परवेज़ मुशर्रफ जे दौर में अमेरिका इहो ऐलान कयो त मां सुपर पावर जो वधीक भार पंहिंजे मथे ते नथो खणणु चाहियां। इहा ज़िम्मेदारी दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क खे ॾिनी वञे त मूंखे को बि एतिराज़ु कोन्हे। उन जे लाइ उन मुल्क जो बासलाहियत हुजणु तमामु ज़रूरी आहे ऐं हिकु नंढो इम्तिहान रखियो वेंदो। जेको बि उन इम्तिहान में पास थींदो त सुपर पावर उहो ई थींदो। हैदर क़ादरी एक्टर में मां सभिनी खे हैदर क़ादरी भलीकार चवे थो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर जो ही लतीफ़ो आहे जो अवां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां पियो। जीअं ई दुनिया में इहा ख़बर फैली त अमेरिका सुपर पावर नथो थियणु चाहे ऐं दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क खे चांस ॾिए थो त सभु मुल्क वर्ल्ड कॉन्फ्रेंस जेका अमेरिका में रखी वई उते गॾिया ऐं सभिनि इहो पुछो त तरीक़ेकार छा आहे, असांखे छा करिणो पवंदो। अमेरिका जो जेको नंढो एग्ज़ाम आहे उहो एग्ज़ाम इहो आहे त हिकु कमरो आहे, उन हिकु कमरे में 99 मादियूं भोलियूं आहिनि ऐं हिकु नर भोलो आहे। जेको बि मुल्क 4 मिंटनि जे अंदरि सिर्फ़ु उन नर भोले खे पकड़े ईंदो उहो ई सुपर पावर थींदो। सभिनी खे गाॾिया ॾाढी वणी ऐं तमामु सुठो लॻो ऐं सभिनी चयो त इहो काफ़ी आसान आहे, करे वेंदासूं। इन जे करे जेको बि वञे पियो, सभ खां पहिरियां मलेशिया जो सदर वियो, 4-5 भोलियूं 3 मिंटनि जे अंदरि पकड़े आयो। जॾहिं उन्हनि खे चेक कयो वियो त उहे मादियूं निकितियूं यानी कि फेल थी वियूं। बांग्लादेश जो वज़ीर आज़म वियो, अंदरि जॾहिं मोटी आयो 3-4 भोलियूं खणी आयो, चेक कयो वियो त उहे बि मादियूं निकितियूं यानी कि फेल थी वियो। ईअं ई इंडिया जो वज़ीर आज़म बि अंदरि वञी 4 मिंटनि जे अंदरि 4-5 भोलियूं त पंहिंजे हथनि में पकड़े आयो, पर जॾहिं उन्हनि खे चेक कयो वियो त वाक़ई सभु भोलियूं हुयूं ऐं उहो नर भोलो उहो बि कोन पकड़े सघियो। जेके अंदरि वञनि पिया उहे अंदरि त वञनि पिया, ॿाहिरि जॾहिं अचनि पिया त सिर्फ़ु भोलियूं खणी अचनि पिया, नर भोलो त ॼण उन्हनि जी क़िस्मत में ई न हुयो। जॾहिं वारो असांजे जनरल परवेज़ मुशर्रफ जो आयो ऐं उहो जॾहिं अंदरि वियो त सिर्फ़ु 2 मिंटनि जे अंदरि ई हिकिड़े ई हथ में हिकिड़ो भोलो हुयो जेको चेक कयो वियो त सिर्फ़ु नर भोलो ई हुयो। पूरी दुनिया जे मुल्कनि में खलबली मची वई, वात में आङुरियूं अची वयूं। इंडिया त उते ई ॾंढिड़िजी वियो। जापान, रूस, जेके ॿिया मुल्क मौजूदु हुया उहे सभु जो सभु हैरान ऐं परेशान हुया त हीउ थी छा वियो। पाकिस्तान सुपर पावर बणिजी वियो। अमेरिका ख़ुदि हैरत में पइजी वियो त अहिड़ो कहिड़ो दिमाग़ इस्तेमालु कयो आहे परवेज़ मुशर्रफ जो, हुन हिकु धक में नर भोलो पकड़ियो आहे। हुननि चयो त तव्हां सुपर पावर त थी वियो, सिर्फ़ु असांखे इहो ॿुधायो त तव्हां इहो नर भोलो पकतो कीअं। परवेज़ मुशर्रफ ॿुधायो त मां सिर्फ़ु अंदरि वञी बाअदब तरीक़े सां बीही सिर्फ़ु इहो लेक्चर ॾिनो त अवां सभु अमीर घराणनि जा भोलड़ा आहियो ऐं मां हिकु ग़रीब मुल्क जो सदर आहियां। असां वटि एतिरी गुरबत आहे जो तव्हां भोला असांजे माण्हुनि खां वधीक बहितर ज़िंदगी गुज़ारींदा आहियो। इन जे करे मां चाहियां थो त तव्हां सभु पंहिंजनि मालिकनि खे रिक्वेस्ट कयो त हू असांजे मुल्क खे एड ॾियनि, असांजे मुल्क खे पैसा ॾियनि ताकी असां पंहिंजी ज़िंदगी बहितर तरीक़े सां गुज़ारे सघूं। इहो सॼो लेक्चर भोलियूं त आराम सां ऐं सुकून सां पुरमन तरीक़े सां ॿुधनि पियूं, पर नर भोले खे गुस्सो पियो अचे। जीअं परवेज़ मुशर्रफ पैसा घुरंदो पियो वञे, एड जी ॻाल्हि कंदो पियो वञे, तीअं नर भोले खे गुस्सो ईंदो पियो वञे ऐं उहो जिथे वेठो हुयो उतां उथी करे चई पैसा थो वठे, ही आंगूठो नथो वठे। ॼुंडनि खां पकड़े परवेज़ मुशर्रफ चयोसि त इहो अंदाज़ नर जो ई थी सघे थो, तोखे ई त ॻोल्हियां पियो हेॾिया।